फ़क़ीरनि बाबति हैरान कंदड़ हक़ीक़तूं। 24 करोड़ खां मथे आबादीअ वारे मुल्क पाकिस्तान में तक़रीबन 3 करोड़ 80 लख फ़क़ीर आहिनि, जिन मां 12 सैकड़ो मर्द, 55 सैकड़ो औरतूं, 27 सैकड़ो ॿार ऐं बाक़ी 6 सैकड़ो सफ़ेद पोश मजबूर माण्हू आहिनि। इन्हनि फ़क़ीरनि मां 50 सैकड़ो कराची, 16 सैकड़ो लाहौर, 7 सैकड़ो इस्लामाबाद ऐं बाक़ी ॿियनि शहरनि में पखिड़ियल आहिनि। कराची में रोज़ानो सरासरी ख़ैरात 2000 रुपया, लाहौर में 1400 रुपया ऐं इस्लामाबाद में 950 रुपया आहे। सॼे मुल्क में सरासरी फ़ी फ़क़ीर 850 रुपया आहे। ही फ़क़ीर रोज़ानी ख़ैरात जी सूरत में अवाम जे खीसे मां 32 अरब रुपया कढनि था। सालियानी इहा रक़म डॉलरनि में ॻणिजे त 42 बिलियन डॉलर सालियानी आहे। कंहिं बि फ़ाइदेमंद कम खां सवाइ फ़क़ीरनि ते रहम करण ऐं उन्हनि जी मदद करण सां असांजे खीसे मां हर साल 42 अरब डॉलर निकिरी वञनि था। इन ख़ैरात जो नतीजो असांखे 21 सैकड़ो सालियानी महांगाई जी सूरत में भोगणो पवे थो ऐं 3 करोड़ 80 लख माण्हुनि जी वॾी आदमशुमारी मुल्क जी तरक़ीअ लाइ कंहिं बि कम जी नाहे, जॾहिं त इन्हनि मां कम वठण ऐं सिर्फ़ मामूली कम वठण जी सूरत में 38 अरब डॉलरनि जी आमदनी थियण जो इम्कान आहे, जंहिंसां असांजो मुल्क चंद सालनि में न रुगो पंहिंजे पेरनि ते बीही सघे थो, पर उन्हनि मौजूदा फ़क़ीरनि खे बावकार रोज़गार पिणु फ़राहम करे सघिजे थो। हाणे जेकॾहिं आवाम इन ई महांगाईअ में ज़िंदगी गुज़ारणु चाहे थो ऐं पंहिंजे ॿारनि जी मानी उन्हनि फ़क़ीरनि खे ॾेई मुतमिन आहे, त पोइ बेशक ईंदड़ 100 साल बि ज़िलत में गुज़ारींदासीं। पर जेकॾहिं तव्हां कुझु सालनि में पंहिंजे ॿारनि खे मज़बूत मुआशी इस्तेहकाम ऐं पुरअमन ज़िंदगी ॾियणु चाहियो था, त पोइ अॼु खां सभिनी फ़क़ीरनि खे अलविदा चओ। 5 सालनि खां पोइ तव्हां खे पंहिंजे फ़ैसिले ते फ़ख़्रु महसूसु थींदो ऐं तव्हां पंहिंजे ॿारनि खे तरक़ी कंदे ॾिसी ख़ुशी महसूसु कंदा। हिकु ॿी अहम ॻाल्हि त पंहिंजे आसपास मौजूदु ग़रीबनि, मुस्तहिकनि ऐं मजबूरनि जी मदद असां ते फ़र्ज़ु आहे। इन खां कॾहिं बि न कीबाइणु घुर्जे। फ़क़ति धंधोड़ी फ़क़ीरनि खे ॾियण खां पासो करियो त जीअं इहे बि महिनत मज़दूरी करण ते मजबूर थियनि। बांग्लादेश जॾहिं फ़क़ीरनि जे निज़ाम खे ख़ुदा हाफ़िज़ चयो त सिर्फ़ 4 साल बाद उन्हनि वटि 52 बिलियन डॉलर जा ज़ख़ीरा हुआ। छा असां ईअं नथा करे सघूं? हाणे तव्हां जे ॿारनि जे मुस्तक़बिल जो फ़ैसिलो तव्हां जे हथनि में आहे। फ़क़ीरनि खे ख़ैरात ॾियण सां गुरबत ख़तमु नथी थिए। तजुर्बे ख़ातिर 2 नौजवाननि मां हिक खे पुराणनि कपिड़नि में पिनण लाइ मोकिलियो वियो ऐं ॿिए खे मुख़्तलिफ़ शयूं विकिणण जे लाइ मोकिलियो वियो। जॾहिं ॿई शाम जो वापसि आया त पिनण वारे लॻभॻि 2000 कमाया ऐं मज़दूर सॼे ॾींहं में 500 रुपया ई कमाया। हिन समाजी तजुर्बे मां वाज़िह आहे त हिकु क़ौम जी हैसियत में असां पिनण वारनि जी हौसला अफ़ज़ाई कयूं था ऐं महिनत मज़दूरी करण वारनि जी हौसला शिकनी। होटलनि जे मज़दूरनि सां गॾु सब्ज़ी खपाईंदड़नि ऐं नंढे पैमाने ते पोरियो कंदड़नि सां त पाईअ जो हिसाब करियूं था ऐं फ़क़ीरनि खे 10, 20 या 50 रुपया ॾेई इहो सम्झूं था त जन्नत असां ते वाजिब थी वई। तव्हां जेकॾहिं 1 लख रुपया बि कंहिं फ़क़ीर खे ॾियो त हू उनखे कंहिं महफ़ूज़ जाइ ते रखी ॿिए ॾींहुं वरी पिनणु शुरू कंदो। पर इन जे उबतड़ जेकॾहिं तव्हां कंहिं मज़दूर या कंहिं मुस्तहिक माण्हूअ जी मदद कंदव त हू पंहिंजूं जाइज़ ज़रूरतूं पूरियूं कंदो ऐं पंहिंजे कम खे बि बहितर तरीक़े सां कंदो। घर में हिकु भांडारो रखी ख़ैरात लाइ मख़सूस कयो वञे ऐं पैसा उन में विझणु घुरिजनि। जॾहिं काफ़ी पैसा गॾु थी वञनि त उहे कंहिं मुस्तहिक माण्हूअ खे ॾियणु घुरिजनि। हिन मुल्क में लखें शागिर्द, मरीज़, मज़दूर ऐं औरतूं हिक रुपए जे लाइ मोहताज आहिनि। हक़दारनि जी मदद करियो त 1 रुपयो बि पुलसरात पार करण जे लाइ काफ़ी आहे। यादि रखो, ख़ैरात ॾियण सां पैनूं ख़तमु न थींदा, पर उन्हनि में इज़ाफ़ो थींदो। ख़ैरात ज़रूरु ॾियो, पर रिथाबंदी ऐं एहतियात सां। अहिड़ीअ तरह दुनिया बि बदिलजी सघे थी ऐं आख़िरत बि। बाक़ी मर्ज़ी तव्हांजी।